नसीराबाद पुलिस कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस करे हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मीरवा वेझो पुलिस कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस करे वरितो। पुलिस कार्रवाई दौरान गुलाम असगर शेख खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा रहूं। नसीराबाद पुलिस कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस करे हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मीरवा वेझो पुलिस कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस करे वरितो। पुलिस कार्रवाई दौरान गुलाम असगर शेख खे गिरफ़्तार कयो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। नसीराबाद पुलिस कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस करे हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मीरवा वेझो पुलिस कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस कयो वियो। पुलिस कार्रवाई दौरान गुलाम असगर शेख खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। नसीराबाद पुलिस कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस करे हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मीरवा वेझो पुलिस कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस करे वरितो। पुलिस कार्रवाई दौरान गुलाम असगर शेख खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। नसीराबाद पुलिस कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस कयो वियो ऐं हिक ॼणे खे गिरफ़्तार भी कयो वियो। मीरवा वेझो पुलिस कार्रवाई दौरान कार मां 53 किलो चरस करे वरितो आहे। तफ़सील राब्तो कयो आहे संजीव न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श अपडेट कजो हिन बारे सां। जी बिल्कुल। नसीराबाद पुलिस अॼु सुबुह एसएचओ नसीराबाद ज़ाकिर हुसैन सांदाणो ऐं हुनजी टीम हुई जेका इंडस हाईवे ते पंहिंजी हद अंदरि गश्त करण खां बाद मीरवा लॻ गाॾियुनि जी चेकिंग दौरान बीठी। इन दौरान हिकु मेहरान कार हुई BCJ 722 जंहिंखे रोकियो वियो त उन गाॾीअ मां 53 किलो चरस ठाहियो आहे ऐं जवाबदार गुलाम असगर पुट बख्शल शेख आहे जेको जैकबाद ज़िले जो रहवासी ॿुधायो थो वञे। 53 किलो जेका चरस ठाही आहे उहा आला मयार जी चरस ॿुधाई वञे थी ऐं उनजी मालियत लख रुपए में ॿुधाई वञे थी। नसीराबाद पुलिस कार्रवाई कई आहे जंहिंमें 53 किलो चरस कई वई आहे ऐं जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं कार जेका हिन वारदात में मुलविस आहे उहा पिणु पुलिस पंहिंजे कब्ज़े में वठी छॾी आहे ऐं जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे ख़ैफ़ लाॻत कयो वियो आहे। जी ठीकु आहे। अल्लाह बख्श वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।